मुंहिंजो नालो नती मुरंदानी आहे। मां ॿियों दर्जो पढ़ंदी आहियां। मां ॿाहिरां घर में रहंदी आहियां। मुंहिंजे स्कूल जो नालो संस्कार पब्लिक स्कूल आहे। मां तव्हांखे कविता ॿुधायां थी। छोकर नंढड़ो छोकर नंढड़ो निकितो घर सां तकिड़ो तकिड़ो हथ संदसि में छटी प्यारी टिक 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 टिक। हथ संदसि में छटी प्यारी सिर ते टोपी कारी कारी घुमंदो आयो नदीअ किनारे घुमंदो आयो। हुते ॾिठाई वागू हिकिड़ो अरे वागू हुते ॾिठाई वागू हिकिड़ो संदसि पुठियां ते आयो तकिड़ो बिजलीअ वांगुरु छोकर दौड़ियो जो त वागू केस न ओड़ियो। सैके में उते आयो नींदर शींहं ॾिठाई साम्हूं के शींहं मथां आयो टुपड़ई पर छोकर चालाकी कई हिकदमि लेटी पियो धरतीअ ते मथां कयाई ओट छटीअ जी। शींहं छटीअ जे मथां टुपी पियो वञी वागूअ जे वात में सो पियो। शीन फटो आहे वागू जख्मी वॼण लॻो भई छोकर जल्दी छॾे छटी ऐं टोपी आयो। अरे मुंहिंजी छटी अरे मुंहिंजी टोपी छॾे छटी ऐं टोपी आयो। कीन ज़रो न वक़्तु